वटूं वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद वज़ीर आज़म इमरान ख़ान खे सिंध में गवर्नर राज लॻाइण जी सलाह ॾिनी आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद जो चवणु आहे त सिंध हाउस वाइको थी वियो आहे। सूबे जो पैसो ख़रीद ऐं विकिरे लाइ इस्तेमाल थी रहियो आहे। हुन चयो त नाराज़ मेंबर पैसनि जी लालच में विया आहिनि। हू वज़ीर आज़म खे चवंदो त सिंध में गवर्नर राज लागू कयो वञे। वज़ीर आज़म सूबे में गवर्नर राज लागू करे सघे थो। शेख रशीद जो चवणु आहे त मेंबरनि जे ख़रीद ऐं विकिरो जमहूरियत ख़िलाफ़ साज़िश आहे। इंतहाई अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद वज़ीर आज़म इमरान ख़ान खे सिंध में गवर्नर राज लॻाइण जी सलाह ॾिनी आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद जो चवणु आहे त सिंध हाउस वाइको थी वियो आहे। सूबे जो पैसो ख़रीद ऐं विकिरे लाइ इस्तेमाल थी रहियो आहे। हुन चयो त नाराज़ मेंबर पैसनि जी लालच में विया आहिनि। हू वज़ीर आज़म खे चवंदो त सिंध में गवर्नर राज लागू कयो वञे। वज़ीर आज़म सूबे में गवर्नर राज लागू करे सघे थो। शेख रशीद जो चवणु आहे त मेंबरनि जे ख़रीद ऐं विकिरे जमहूरियत ख़िलाफ़ साज़िश आहे। इंतहाई अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद वज़ीर आज़म इमरान ख़ान खे सिंध में गवर्नर राज लॻाइण जी सलाह ॾिनी आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद जो चवणु आहे त सिंध हाउस वाइको थी वियो आहे। सूबे जो पैसो ख़रीद ऐं विकिरे लाइ इस्तेमाल थी रहियो आहे। शेख रशीद जो चवणु आहे त नाराज़ मेंबर पैसनि जी लालच में विया आहिनि। हू वज़ीर आज़म खे चवंदो त सिंध में गवर्नर राज लागू कयो वञे। वज़ीर आज़म सूबे में गवर्नर राज लागू करे सघे थो। शेख रशीद जो वधीक चवणु आहे त मेंबरनि जे ख़रीद ऐं विकिरो जमहूरियत ख़िलाफ़ साज़िश आहे। हिन वक़्त जी इंतहाई अहम अपडेट्स अवां खे ॾियूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद वज़ीर आज़म इमरान ख़ान खे सिंध में गवर्नर राज लागू लॻाइण जी सलाह ॾिनी आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद जो चवणु आहे त सिंध हाउस वाइको थी वियो आहे। सूबे जो पैसो ख़रीद ऐं विकिरे लाइ इस्तेमाल थी रहियो आहे। हुन इहो बि चयो त नाराज़ मेंबर पैसनि जी लालच में विया आहिनि। हू वज़ीर आज़म खे चवंदो त सिंध में गवर्नर राज लागू कयो वञे। वज़ीर आज़म सूबे में गवर्नर राज लागू करे सघे थो। शेख रशीद जो वधीक चवणु आहे त मेंबरनि जे ख़रीद ऐं विकिरो जमहूरियत ख़िलाफ़ साज़िश आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद वज़ीर आज़म इमरान ख़ान खे सिंध में गवर्नर राज लॻाइण जी सलाह ॾिनी आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त सिंध हाउस वाइको थी वियो आहे। सूबे जो पैसो ख़रीद ऐं विकिरे लाइ इस्तेमाल थी रहियो आहे। हुन चयो त नाराज़ मेंबर पैसनि जी लालच में विया आहिनि। हू वज़ीर आज़म खे चवंदो त सिंध में गवर्नर राज लागू कयो वञे। वज़ीर आज़म सूबे में गवर्नर राज लागू करे सघे थो। शेख रशीद इहो बि चयो त मेंबरनि जी ख़रीद ऐं विकिरो जमहूरियत ख़िलाफ़ साज़िश आहे। नाज़रीन अहम अपडेट अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद वज़ीर आज़म इमरान ख़ान खे सिंध में गवर्नर राज लॻाइण जी सलाह ॾिनी आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद जो चवणु आहे त सिंध हाउस वाइको थी वियो आहे। सूबे जो पैसो ख़रीद ऐं विकिरे लाइ इस्तेमाल थी रहियो आहे। हुन चयो त नाराज़ मेंबर पैसनि जी लालच में विया आहिनि। हू वज़ीर आज़म खे चवंदो त सिंध में गवर्नर राज लागू कयो वञे। वज़ीर आज़म सूबे में गवर्नर राज लागू करे सघे थो। शेख रशीद जो वधीक चवणु आहे त मेंबरनि जी ख़रीद ऐं विकिरो जमहूरियत ख़िलाफ़ साज़िश आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद वज़ीर आज़म इमरान ख़ान खे सिंध में गवर्नर राज लॻाइण जी सलाह ॾिनी आहे। इंतहाई अहम अपडेट्स अवां सां शेयर कंदा पिया हलूं। इस्लामाबाद में कुझु देर पहिरीं मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे शेख रशीद जो चवणु आहे त सिंध हाउस वाइको थी वियो आहे। सूबे जो पैसो ख़रीद ऐं विकिरे लाइ इस्तेमाल थी रहियो आहे। हुन चयो त नाराज़ मेंबर पैसनि जी लालच में विया आहिनि। हू वज़ीर आज़म खे चवंदो त सिंध में गवर्नर राज लागू कयो वञे। वज़ीर आज़म सूबे में गवर्नर राज लागू करे सघे थो। शेख रशीद जो इन हवाले सां वधीक चवणु हो त मेंबरनि जे ख़रीद ऐं विकिरो जमहूरियत ख़िलाफ़ साज़िश आहे। इंतहाई अहम अपडेट्स नाज़रीन अवां खे ॾींदा पिया वञूं। सिंध में गवर्नर राज लागू थियणु खपे इहो चवणु आहे वफ़ाक़ी घरू वज़ीर जो। हुन जो चवणु आहे त वज़ीर आज़म गवर्नर राज लागू करे सघे थो। सुठो थियो सिंध हाउस हिन वक़्तु बेनक़ाब थी वियो आहे। कुछ देर पहिरीं वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। शेख रशीद जो चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान खे सिंध में गवर्नर राज लॻाइण जी सलाह ॾियां थो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद जो चवणु आहे त सिंध हाउस वाइको थी वियो आहे।
सूबे जो पैसो ख़रीद ऐं विकिरे लाइ इस्तेमाल थी रहियो आहे। शेख रशीद जो चवणु आहे त नाराज़ मेंबर पैसनि जी लालच में रहिजी विया आहिनि। हू वज़ीर आज़म खे चवंदो त सिंध में गवर्नर राज लागू कयो वञे। वज़ीर आज़म सूबे में गवर्नर राज लागू करे सघे थो। शेख रशीद जो वधीक चवणु आहे त मेंबरनि जी ख़रीद ऐं विकिरो जमहूरियत ख़िलाफ़ साज़िश आहे। इंतहाई अहम अपडेट्स अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद वज़ीर आज़म इमरान ख़ान खे सिंध में गवर्नर राज लॻाइण जी सलाह ॾिनी आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद जो चवणु आहे त सिंध हाउस वाइको थी वियो आहे। सूबे जो पैसो ख़रीद ऐं विकिरे लाइ इस्तेमाल थी रहियो आहे। हुन इहो बि चयो त नाराज़ मेंबर पैसनि जी लालच में विया आहिनि। हू वज़ीर आज़म खे चवंदो त